अब जाने पिता भी मेरा ना हक वठता है ना कोई संगत ना कोई साथ। अब आए वसीले दे वास्ते मैं को छुड़ा दियो। मीरपुर माथेलो पुलिस कोर्ट में हाज़री ॾेई वापस ईंदड़ नौजवान के मुबैना तौर खंबे गुम करे छॾियो आहे। नौजवान जी पीसनि अमड़ पाक किताब खणी थाणे ते पहुची वई पुट जी आज़ादी लाइ एहतजाज कयो। पीसनि औरत अज़ीमा पठाणी चयो त पुट जानिब पिताफ़ी के पुलिस एहलकार एजाज़ गडाणी ऐं ॿियनि तरफ़ां नाहक खंबे गुम कयो वियो आहे। ख़बर नाहे पुट किथे आहे। हुन चयो त थाणे वारा मुंहिंजी हिक बि नथा ॿुधनि, धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो अथनि। हू ॿुधाइनि था त तुंहिंजो पुटु हिते नाहे। हुन चयो त पुलिस मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खेसि पुट खे गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल कंदी रही आहे। हुन ख़दशो ॾेखारियो त पुलिस हिन भेरे बि पुट खे कंहिं कूड़े केस में हा फिराए करे छॾींदी। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त पुट खे आज़ादु कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सॼे उठाइनि सिपाही मुंहिंजा दंग जान करे मां बच्चा मां तूं वरिती वेंदा मां बच्चा छॾे ॾिठानी हूंदा कोन कम ते ॿाहिरि हूंदा हाज़िरी ते मुंहिंजा बच्चा मां को ड्रोन गिदानी कैं ट्रोल किते अब ये 4-5 सिपाही आन जाल गरानी हां क्या नाला है सारे पुट दा। अब जाने पिता भी मेरा ना हक वठता है ना कोई संगत ना कोई साथ। अब आए वसीले दे वास्ते मैं को छुड़ा दियो। केड़े थाने वाली पुलिस वरदा है? अब आए थाने वाली ये देखिए मीरपुर थाने वाले। अब ये जान मैं को बच्चा मिलायो मैं केड़े वन्या। अब मेरा बच्चे ना संगत ना कोई और ना पढ़ली मेरा तो होंदा ही कोनी।